नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी में ख़बर ॾींदा हलूं त मिठी में ज़िले इंतज़ामिया थर फाउंडेशन ऐं ॿिनि कंपनियुनि पारां मिठी जे मारवाड़ी ग्राउंड ते थर फेस्टिवल ते 3 ॾींहंनि जो मेलो लॻायो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ स्टॉल लॻाया विया। इन सां गॾु मुख़्तलिफ़ पहिरें ॾींहं ते प्रोग्राम कया विया, जंहिंमें उठनि जी डांस रेंजर्स जे जवाननि पारां कराटे बाज़ी, ॿारनि पारां टेबलो ऐं खाका पेश कया विया। मेले जे इफ़्तिताह जे मौक़े ते सिंध जे सूफ़ियाननि फ़नकारनि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। पंडाल में वेठल माण्हुनि खे झुमाए छॾियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।